हर शहर में गुजरी चुको है दोस्तों। एडो शदीद मिट्टी जो तूफान रुगो जेको भी जैं तरफ भी दिसो त रुगो मिट्टी आई सिर्फ मिट्टी। मालिक साईं रहम कंदो, मालिक साईं पंहिंजी बाझ कंदो, पर हे दिसो दोस्तों सिर्फ मिट्टी आई तेज़ हवा। अल्लाह साईं रहम करे। पोएं वारे जेको शदीद तूफान आयो हो उन में तकरीबन माण्हुनि जो तमामु घणो नुक़सान थी चुको हो, जंहिंमें वण हुया, माण्हुनि जूं भितियूं हुयूं, कोट हुया ऐं बिजलीअ जा थंबा हुया, तमामु शदीद नुक़सान थियो हुयो। हिन वारे उन खां थोरो घटि आहे दोस्तों। ही आहे मौसम तूफ़ान खां बाद में ॾिसो हवा हली रही है ऐं मथां बादल झुड़ बरसात मुकम्मल पंहिंजी तयारियुनि में आहे। रब पाक खेर कंदो ऐं रब पाक सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो ऐं रब पाक कंदो त ही बरसातूं रहमत वारियूं थींदियूं। पर मौसमियात खाते वारा जेको कुझु ॿुधाए रहिया आहिनि असांखे त ख़बरूं ॾिसी असांजो BP थी वञे थो लो, छो जो असां जंहिं तकलीफ़ मां गुज़रिया आहियूं 2022 में उहे असांजूं तकलीफ़ूं अञा ताईं असां उन्हनि मां न निकिरी सघिया आहियूं। एतिरो शदीद भउ। ही पूरी कॉलोनी दोस्तों ॾिसो तमामु वॾी कॉलोनी आहे, पर पूरी कॉलोनी ख़ाली थी हुई ऐं नंढा हुजनि, बच्चा हुजनि, ॿार हुजनि, तमामु हादसा तमामु घणा थिया हुया दोस्तों। पंहिंजा घर पखियुनि खे बि प्यारा हूंदा आहिनि, उहे ख़ाली करणु हिकु तमामु अज़ियत नाक अमल हूंदो आहे, पर रब पाक करे त हर को पंहिंजे बचड़नि सां शाद आबाद हुजे। इहो तमामु ॾुखियो वक़्तु हूंदो आहे त माण्हू पंहिंजा घर ख़ाली करे कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल थिए, तमामु हिकु ॾुखियो मरहलो हूंदो आहे। पर रब पाक कंदो त हिन साल ईअं कान थींदो। असांखे 2022 में हे तव्हां ॾिसो त ही तमामु वॾी कॉलोनी आहे। हे जेके बि गलियूं, जेके बि रस्ता तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे बिल्कुलु पाणी हेठि हुया। मां इन तस्वीरूं बि तव्हांखे ॾेखारियां थो त मुंहिंजे घर जे ॿिन्ही पासनि खां केतिरो शदीद पाणी हुयो ऐं हे पूरो इलाइक़ो पाणी जी लपेट में हुयो। एॾो शदीद तूफ़ान, एॾो शदीद बरसात दोस्तों। ही हुयो अॼु जो व्लॉग। तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां मथे बादल ऐं झुड़ मौजूदु आहे ऐं इहो हर इलाइक़े में मौजूदु आहे। रब पाक खेर कंदो तव्हां सभिनी ॾिसंदड़नि जे मथां। त दोस्तों ही तव्हां ॾिसो त केॾो न ख़ूबसूरत असांजो इलाइक़ो आहे, पर बरसातुनि खां पोइ हेठां वारो इलाइक़ो आहे त पाणी जी लपेट में लाज़मी ईंदो आहे। त दोस्तों जेके नवां दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं सभिनी दोस्तनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं। तव्हां असांजो वीडियो ॾिठो ऐं असांखे उमेद आहे तव्हां लाइक बि कयो हूंदो ऐं सब्सक्राइब बि कयो हूंदो। त तव्हांजे हिकु लाइक ऐं सब्सक्राइब सां असांखे तमामु घणी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। उमेद आहे त तव्हां सभु दोस्त असांजी इहा हौसला अफ़ज़ाई बरक़रार रखंदो। त दोस्तों वीडियो अगरि तव्हांखे सुठो लॻो हुजे त कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो ऐं का असांखां ग़लती थी हुजे, का मिस्टेक हुजे त उहा कमेंट्स में बि तव्हां लाज़मी ॿुधाए सघो था। त नेक्स्ट टाइम असां उन शइ ते तमामु घणो तवजो ऐं ध्यानु ॾींदासीं। त दोस्तों पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट टाइम। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।